जेकबाबाद सिविल लाइन थाने जी हद जमाली वाह भरिसां आकड़ा पर्ची जी नई मार्केट खुली वई आहे। हद जी पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। एसएसपी जेकबाबाद मामले जो नोटिस वरितो। नोटिस वठी जुआ हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, कहिड़ा तफ़सील आहे नवां वटि? बिल्कुलु जेकाबाद में अव्हांखे ॿुधाईंदो त सिविल लाइन थाणे जी हद आहे उते जेको आहे जमाली वाह जे भरिसां जेका आहे त आकड़ा पर्ची जी जेका आहे त नई मार्केट जेका आहे त खुली वई आहे, जंहिंमें तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उतां जा जेके नौजवान जेके नस्ल आहिनि उहे जेके आहिनि त आकड़ा पर्ची जे करे जेको आहे त उहो ॾींहों ॾींहुं जेके आहिनि त तबाह थियनि पिया। पर जेका सिविल लाइन हद जी पुलिस आहे उहा जेका आहे त हिन वक़्तु ख़ामोश जेका आहे त बणिजी वई आहे। या त उन्हनि जुआरियुनि खां जेका आहे त तव्हांखे ॿुधायां पुलिस उन्हनि खां या पैसा वठे थी या बाअसरनि माण्हुनि खां जेका आहे त पुलिस लवाए रही आहे। पर हीउ जेको जुआ जेको हले थो उहो तव्हांखे ॿुधायां त ॾींहों ॾींहुं जेके त नौजवान नंढा नस्ल जा जेके छोकिरा जेके आहिनि ऐं स्कूल वेंदड़ जेके छोकिरा आहिनि उहे बि जेके आहिनि त ॾींहों ॾींहुं आकड़ा पर्ची में जेको आहे तबाह थियनि था। जंहिंमें इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त एसएसपी जेकाबाद जेको आहे त इन्हनि जो नोटिस वठी ऐं जेके जुआरी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु जेको आहे त फ़ौरन कार्रवाई कई वञे ऐं जेके नंढा नौजवान जेके नस्ल आहिनि उन्हनि खे जेको आहे त इन्हनि जुआरियुनि जे आधार खां जेको आहे इन्हनि खे बचायो वञे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची